जेकॾहिं अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे माने खे चवे त तूं कसम खणी ॻाल्हि कई आहे मां तुंहिंजी लॼ रखां थो ख़ुदा जो कसम आहे सोणे सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरी विया अंग्रेज़ जी ख़ुदा पाण पटे छॾी नारे विलायत कहीं पे चयो त दरगाह आबाद थींदी कहीं पे चयो त हुर ॿाहिरि ईंदा कहीं पे चयो त इहे वरी आबाद थींदा न हुन चयो त असां बंगला ठाहिया कोट किला ठाहिया गणंग बंगलो ठातोसीं शाहबज़ादनि खे विलायत खणी आयासीं पीर साईं बादशाह सूर्य खे शहीद करे छॾियोसीं इन्हनि जी 7 पीढ़ियुनि ताईं का नाले गठण वारी का शइ कान हूंदी अंग्रेज़ त ईअं पे चयो पर मुर्शिदो आयो मौज मची वई भेज पगारा पवंदी ज़ोर सां मुर्शिदो आयो मौज मची वई भेज पगारा पवंदी वई धरन बरन में ला इलाहा इल्लल्लाह धरन बरन में ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र जमाअत पढ़ंदी वई मुर्शिदो आयो मौज मची वई भेज पा ॾियो ख़बर ठरो था मरो था हाँ सही हेतिरी जमात गॾु थी आहे तव्हां ठरी पियो त मुंहिंजो बेड़ो तरी पियो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे सुभान अल्लाह अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे कंहिंजे करे चो मदीने वारे जे सदके ॾाढे ॾाढे जो कंहिंजे करे छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुंहिंजी सखा वाह वाह सखी तुंहिंजी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे सुभान अल्लाह अरे सूर्य बादशाह अंग्रेज़ जी त पाड़ पटी पर तव्हांजे गैराबाद इलाइक़े में हिते रुगो कदम घुमाए मस्जिद में नफ़ल पढ़ी आहे त ख़ुदा मस्जिद खे क़यामत ताईं आबाद फरमायो सुभान अल्लाह चओ मूंखे वॾा फ़क़ीर ॿुधाईंदा त कन हासिदनि हिते जहिड़ी कची ठहियल एतिरी बाहि बि ॾेई छॾी साड़ियो बि हो शैताननि पर मुंहिंजा दोस्त शैतान केतिरो बि कोशिशि करे अल्लाह वारनि जी जेका क़ाइम कल शइ आहे सा क़यामत ताईं क़ाइम आहे हज़रत गिरोड़ी साहब फरमाईंदो हो न त जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध सुभान अल्लाह जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध उन्हीं अल्लाह वारनि जी करामत ऐं कमाल आहे मुंहिंजा दोस्तो अदीज़ो रुगो सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह हिकु रात रही नफ़िल पढ़ी दुआ घुरी कदम घुमाए विया आहिनि अॻे त रुगो मस्जिद ही पर अॼु ख़ुशी थी आहे जो मदरसो बि क़ाइम थी वियो आहे
खलीफ़े साहब ॿुधायो त गुज़रन ॾिहाड़नि में असां पीर साईं सरदार खां इजाज़त वठी मदरसो दरगाह जी शाख ब्रांच कराई आहे ऐं मूंखे सर्टिफिकेट ॾेखारियो मदरसा सिबगतुल इब्राहिम जे नाले सां। इब्राहिम फ़क़ीर तव्हांजे हिन इलाइक़े जो लाहौती फ़क़ीर हो, उन जी बि निस्बत आहे त सोहणे सूर्य बादशाह जी बि निस्बत आहे। वॾी वॾी ख़ुशी मूंखे इहा थी आहे त मदरसे जो इफ़्तिताह मूं जहिड़े जॾे खां पियो थिए। उन जी शुरूआत वारी दुआ ऐं मिस्कीन पियो घुरां, अल्लाह क़बूल फरमाईंदो। इहो मदरसो इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं अहले सुन्नत अल जमा जो मरकज़ रहंदो तो इंशाअल्लाह ताला। जिथे काल अल्लाह व काल रसूल जो ज़िक्र हलंदो, जिथा इंशाअल्लाह ताला तव्हांजे इन इलाइक़े में आलिम, हाफ़िज़ ऐं मुफ्ती पैदा थींदा। जमायत त पढ़ंदी पर ॿियनि मुस्लमाननि जा बचा बि पढ़ंदा। उहे मुस्लमान जंहिंजो रसूलुल्लाह सां इश्क़ आहे, मुहबत आहे, नबी करीम सां प्यार आहे, इंशाअल्लाह ताला सभई हिन मदरसे खे बाह ॿेली थी करे आबाद कंदो इंशाअल्लाह ताला। ई बि सूर्य बादशाह जो फैज़ आहे जेको क़यामत ताईं ख़ुदा जारी फरमाईंदो। 5 वक़्त नमाज़ पढ़ो, 2 वक़्त जमात सगोरी ज़िक्र कयो जेको पीर से रोज़े वारे जो हुकुम आहे। मग़रिब जी नमाज़ खां बाद में, असर जे तहज्जुद खां बाद में ऐं उन खां पोइ 5 वक़्त नमाज़ कोशिश कयो जमात सां पढ़ंदा कयो, अल्लाह जो ज़िक्र कंदा कयो, हराम खाइण खां पाण खे बचायो, बुरनि जी सोहबत, चोरनि, लोफरनि, नशे वारनि खां पाण खे परे रखो। पंहिंजे ख़लीफ़नि जो दरगाह शरीफ़ जा जेके मुअज़्ज़िज़ आहिनि, पीर साईं असांखे वॾा करे ॾिना आहिनि, उन्हनि जो हर हुकुम दरगाह जो हुकुम सम्झी उते अमल कंदा कयो। पाण में झेड़ा झगड़ा फितना फसाद न कयो। जेकॾहिं को ॾोह थी पवे त जमायत जे माण्हुनि खे वेही पाण में फ़ैसिला कंदा कयो। तव्हां सॼी जमायत ते रोज़े वारे जो हथ आहे इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह ताला तव्हां हमेशा आबाद हूंदो। ख़ुदा कंदो इन मुर्शिदनि जे तरीक़े ते ख़ुदा ताला तव्हां असांखे इस्तिक़ामत नसीब फरमाईंदो। असांजो पाक तरीक़ो मुहम्मदी तरीक़ो आहे। चओ सुभान अल्लाह, हाणे चओ सुभान अल्लाह। असांजो मुहम्मदी तरीक़ो आहे, मुहम्मदी। मुंहिंजा दोस्त जंहिंमें न बिदअत आहे, न शिरक आहे, न कुफ्र आहे, न बेहयाई आहे, का बुराई कान्हे। असांजो तरीक़ो सुन्नत पाक मुताबिक़, क़ुरान पाक मुताबिक़ आहे, शरीयत मुताबिक़ आहे। इंशाअल्लाह ताला इहो तरीक़ो ख़ुदा ताला असांखे त नसीब कयो आहे, पर असांजे बचनि खे बि नसीब फरमाईंदो। असांजी औलाद बि ख़ुदा करे इन ते रहे। अल्लाह ताला खां मां दुआ कयां थो, अल्लाह ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, अवां हेतिरी सारी जमात जी बि हाज़िरी क़बूल फरमाए। हेतिरी जमात गॾु चाहो अॼु हथड़ा खणो अल्लाह जी रहमत में, ख़ुदा मुल्कनि ते के रहमत जा मींहं वसाए। अल्लाह ताला हिन तव्हांजे मुल्क खे आबाद शाद फरमाए। अल्लाह साईं तव्हांजूं असांजूं दिलियूं ज़िक्र फ़िक्र निवाज़ सां आबाद फरमाए। असांखे शिरक खां, कुफ्र खां, बिदअतुनि खां ख़ुदा पनाह नसीब फरमाए। रब करीम असांजी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमा। ही अज़ीम शान इज्तिमा आहे जेको 20-25 हज़ार खां बि वधीक मजमू आहे। मुंहिंजा मौला हिते केई तुंहिंजा नेक बाना हूंदा जन हथड़ा खया आहिनि, उन्हनि जे हथनि जे सदके असांजूं दुआऊं क़बूल फरमा। बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा, बीमारनि जूं बीमारियूं दूर फरमा। असांजे इलाइक़े में जिथे बरसात जी ज़रूरत आहे, मौला रहमत जा वॾ फुड़ा मींहं वसाए। या इलाहुल आलमीन हिन सॼी जमात जो अचणु क़बूल फरमा। जन दोस्तनि ही जलसो मल्हायो आहे, ख़र्च कयो आहे, महिनत कई आहे, खफ़ा कया आहिनि, माण्हुनि खे दावतूं ॾेई घुराए नगर खाराया आहिनि। इलाहुल आलमीन उन सभिनी खे मदीने जो दीदार कराए, बैतुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमा। असांजे ख़लीफ़े साहब खे वॾी हयाती अता फरमा। ख़लीफ़े साहब जी चौकी खे, सदु संगत खे, पीर साईं रोज़े वारे जी सॼी जमात खे आबाद फरमा। जेके बि नबी करीम अलैहिस्सलाम जा आशिक़ उम्मती आहिनि, सभिनि जा बेड़ा पार फरमा। अॼोकी हिन महफ़िल में असां सभई ख़ैर सां आया आहियूं। सभिनी खे वरी मौला आराम सुकून ख़ैर सां घरनि ताईं पुॼाए। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। या इलाहुल आलमीन पीर साईं बादशाह जो ख़ैर फरमा, पीर साईं जे सिर बख़्त जो ख़ैर फरमा।
पीर साईं खे सेहत शफ़ा कामिल तंदुरुस्ती अता फरमा। पीर साईं खे पंहिंजे वॾड़नि बुज़ुर्गनि जे नक्शे कदम ते हलण जी ख़िदमत ते तौफ़ीक़ नसीब फरमा। हज़रत रोज़े धणी जे दरगाह खे क़यामत ताईं आबाद फरमा। जेके भी ॿियूं गादियूं दरवेशनि जूं अहले सुन्नत वल जमात जूं सभिनी खे आबाद फरमा। आशिकाने रसूल खे मुंहिंजे महबूब करीम जे दीन जे ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमा। ही जेको हिते मदरसो खुलियो आहे सिबग़तुल इब्राहीम, मुंहिंजा मौला इन खे क़यामत ताईं आबाद फरमा। हिते जेके पढ़नि पढ़ाइनि तन खे फैज़ वारो बणा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना। या अल्लाह से